साथियों, जेकॾहिं तव्हां चाहियो था त पंहिंजनि मासूम गुलड़नि जी तइलीम सुठी थिए ऐं उन्हनि जूं इल्मी महारतूं सघारियूं थियनि ऐं उन्हनि जो पायो पाइदार थिए त उन्हनि जी इल्मी आबियारी लाइ हाज़ुर ख़िदमत आहिनि। ॿाराणे किताब जे समूरनि सबक़नि सम्झाइण, पढ़ण, लिखण ऐं धुन सां यादि कराइण ते मबनी वीडियोस। प्यारा ॿारो, अॼु असां सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सिंधी ॿाराणो किताब जो सबक़ पहिरियों पढ़ंदासीं। सबक़ पहिरियों। प्यारा ॿारो, ही छा आहे? खट। खट आहे खट। खट खट ॿ आवाज़ आहिनि ऐं उहो आवाज़ कीअं ठहंदा? खे ज़बर ॾियण सां, खे ज़बर ख, टे ज़बर ट, खट। प्यारा ॿारो, ही छा आहे? मट आहे। मट। मट में ॿ आवाज़ आहिनि, म ट। म मीम ज़बर म, ट टे ज़बर ट। मीम ज़बर म, टे ज़बर ट, मट। प्यारा ॿारो, ही छा आहे? वट। जेका अॻे बतियुनि में लालटीन में विझी वेंदी हुई, वट। वट। ॿ आवाज़ आहिनि, व ट। पहिरियों आवाज़ व, ॿियो पोयों आवाज़ ट। वाव ज़बर व, टे ज़बर ट। हिन लफ़्ज़नि में पोयां आवाज़ ट आया आहिनि। हाणे असां ही जेको पोयों आवाज़ ट आयो आहे उनखे असां पहिरीं आणूं था। जीअं टे ज़बर ट ऐं पोयों आवाज़ बदिलाईंदासीं। मिसाल हिते असां टे ज़बर ट, पे ज़बर प, त पोयों आवाज़ प आहे, अॻियों आवाज़ ट। टे ज़बर ट, पे ज़बर प, ट प। ही पोयों आवाज़ प, पहिरियों आवाज़ ट। ॿियो लफ़्ज़ टे ज़बर ट, काफ ज़बर क, ट क। पहिरियों आवाज़ साॻियो रखियोसीं, साॻियो अखर रखियोसीं, ट टे ज़बर ट, काफ ज़बर क, ट क। पोयों आवाज़ असां बदिलायोसीं। वरी बि टे ज़बर ट, लाम ज़बर ल, ट ल। प्यारा ॿारो, ही छा आहे? जग। जग। ॿ आवाज़ आहिनि, ज जीम ज़बर ज, गे ज़बर ग, जग। प्यारा ॿारो, हीअ छा आहे? रग। रग में रत हूंदो आहे। रग। ॿ आवाज़ आहिनि, र ग। र रे ज़बर र, गे ज़बर ग, रग। अहिड़ो ॿियो आवाज़, ॿियो लफ़्ज़ असां ठाहे सघूं था। पग। पे ज़बर प, गे ज़बर ग, पग। हाणे अचो त असां सबक़ पहिरियों पढ़ूं था। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सबको। पहिरियों खे ज़बर ख, टे ज़बर ट, खट। हये ज़र ही, हमज़ो ज़बर अ, ही। खे ज़बर ख, टे ज़बर ट, खट। अलिफ मंद आ, हे ये हे,
आहे, पे ज़बर प, गे ज़बर ग, पग, हे ये ज़र ही, हमज़ो ज़बर अ, ही अ, पे ज़बर प, गे ज़बर ग, पग, अलिफ मद आ, हे ये हे, आहे, नून ज़बर न, थे ज़बर थ, नथ, हे ये ज़र ही, हमज़ो ज़बर अ, ही अ, नून ज़बर न, थे ज़बर थ, नथ, अलिफ मद आ, हे ये हे, आहे, पे ज़बर प, टे ज़बर ट, पट, पे ज़बर प, नून ज़बर न, पन, गे ज़बर ग, नून ज़बर न, गन, खे ज़बर ख, पे ज़बर प, खप, सब को पहरियों, खट, ही खट, आहे, पग, हीय, पग, आहे, नथ, हीय, नथ, आहे, पट, पन, गन, खप। प्यारा ॿारो अचो त पाण सभ खे यादि करियूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सब को, पे ज़बर प, रे ज़ेर रे, ये वानन पेश यूं, पहरियूं, खे ज़बर ख, टे ज़बर ट, खट, है ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ, खे ज़बर ख, टे ज़बर ट, खट, अलिफ मंद आ, हे ये हे, आहे, पे ज़बर प, गे ज़बर ग, पग, है ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ, पे ज़बर प, गे ज़बर ग, पग, अलिफ मंद आ, हे ये हे, आहे, नून ज़बर न, थे ज़बर थ, नथ, है ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ, नून ज़बर न, थे ज़बर थ, नथ, अलिफ मंद आ, हे ये हे, आहे, पे ज़बर प, टे ज़बर ट, पट, पे ज़बर प, नून ज़बर न, पन, गे ज़बर ग, नून ज़बर न, गन, खे ज़बर ख, पे ज़बर प, खप, सब को पहरियों, खट, हीय, खट, आहे, पग, हीय, पग, आहे, नथ, हीय, नथ, आहे, पट, पन, गन, खप। दोस्तों यूट्यूब हिकु बहितरीनु टीचर आहे जंहिं तां घणो कुझु सिखी सघिजे थो। यूट्यूब लाइ पंहिंजनि ॿारनि खे मोबाइल या टैबलेट जी एक्सेस ॾियो त जीअं उहे यूट्यूब तां तइलीमी वीडियोज़ ॾिसी पंहिंजनि महारतनि में इज़ाफ़ो आणे सघनि। इन लाइ आउं बि थर एजुकेशन यूट्यूब चैनल ते तइलीमी वीडियोज़ आणे रहियो आहियां। उमेद त तव्हां पंहिंजनि नंढनि ॿारनि खे घर वेठे सिखण जो मौक़ो ॾींदा ऐं मुंहिंजे हिन यूट्यूब थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हांजी महिरबानी।